एक अहम ख़बर नाज़रीन खे ॾींदा हलूं त निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी पारां उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी वई आहे। इन हवाले सां अवां खे वधीक ॿुधाईंदा हलूं त निगरान वज़ीर आज़म इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती आहे, जॾहिं त सरफराज़ भुगटी जी मुस्लिम लीग नून में शमूलियत जो बि इम्कान आहे। अहम तरीन ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। निगरान वज़ीर आज़म इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। सरफराज़ भुगटी जी मुस्लिम लीग नून में शमूलियत जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी तरफ़ां उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सरफराज़ भुगटी मुस्लिम लीग नून में शमूलियत जो इम्कान ज़ाहिर कयो आहे। इन हवाले सां ॿुधायूं पिया निगरान वज़ीर आज़म इस्तीफ़ा मंज़ूर सरफराज़ भुगटी जी मंज़ूर करे वरिती आहे। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इन हवाले सां निगरान वज़ीर आज़म इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती आहे। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। सरफराज़ भुगटी जी इस्तीफ़ा निगरान वज़ीर आज़म मंज़ूर करे वरिती आहे। अवां खे ॿुधायूं पिया त ज़रियनि जो चवणु आहे त सरफराज़ भुगटी जी मुस्लिम लीग नून में शमूलियत जो इम्कान आहे। जी नाज़रीन, अहम ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। निगरान वज़ीर आज़म सरफराज़ भुगटी जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। निगरान वज़ीर आज़म अॼु सरफराज़ भुगटी जी इस्तीफ़ा मंज़ूर करे छॾी आहे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। सरफराज़ भुगटी ज़ाती सबबनि जे करे इस्तीफ़ा ॾिनी आहे। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। अॻे अपडेट कंदा हलूं इन अहम ख़बर जे हवाले सां। निगरान वज़ीर आज़म तरफ़ां सरफराज़ भुगटी जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ भुगटी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ तरफ़ां इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे।